हैदराबाद जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल नौजवान फोत थी वियो। अस्पताल इंतज़ामिया बिल मामले तां लाश वारसन हवाले करण खां इनकार करे छॾियो आहे। अस्पताल में दाख़िल जामशुरवासी अली मुराद लाशारी डेंगी विघे फोत थी वियो। अस्पताल इंतज़ामिया लखे रुपया बकाया ॼाणाए लाश वारसन हवाले करण खां इनकार करे छॾियो। अस्पताल इंतज़ामिया फोती नौजवान जे वारसन खे बि यरगमाल बणाए वरितो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त हैदराबाद जे ख़ानगी अस्पताल में दाख़िल नौजवान फोत थी वियो। अस्पताल इंतज़ामिया बिल मामले तां लाश वारसन हवाले करण खां इनकार करे छॾियो आहे। अस्पताल में दाख़िल जामशुरवासी अली मुराद लाशारी डेंगी विघे फोत थी वियो। सिविल अस्पताल इंतज़ामिया लखे रुपया बकाया ॼाणाए लाश वारसन हवाले करण खां इनकार करे छॾियो। अस्पताल इंतज़ामिया फोती नौजवान जे वारसन खे यरगमाल बणाए वरितो। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं त हैदराबाद जे ख़ानगी अस्पताल में दाख़िल नौजवान फोत थी वियो। अस्पताल इंतज़ामिया बिल मामले तां लाश वारसन हवाले करण खां इनकार करे छॾियो।